जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां 5 ॾींहं दामोदर मास चैलेंज जे इन व्लॉग में। सुबुह उथंदे ई मन में हिकु सुवालु आयो, छा भक्ति ऐं शरीर ॿिन्ही जो ध्यानु रखी सघां वेठी। कल्ह थोरो थकान थी वई हुई ऐं शरीर हिकदमि ढिलो पियो लॻे, इन करे सुबुह सूर्य खे जल ॾींदे तुलसी खे जल ॾींदे मन में ख़्यालु आयो कि भक्ति तॾहिं टिकंदी जॾहिं शरीर स्वस्थ रहंदो। उनखां पोइ मां मन खे शांति करे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे जो जाप चालू कयो। उनखां पोइ जॾहिं मन संतुलित थियो, उनखां पोइ मां भगवत गीता जे पहिरें अध्याय जो 100 श्लोक पढ़ियो, जंहिंमें दुर्योधन पंहिंजे योद्धाउनि जो परिचय ॾेई करे उन्हनि जो युद्ध जी ताक़त ऐं भूमिका विस्तार सां ॿुधाए रहियो हुयो, जिन सां मूंखे सम्झ में आयो कि हर हिकु सैनिक युद्ध में संतुलन ठाहिण लाइ केतिरो न महत्वपूर्ण आहे। हर कंहिंजी ख़ासियत उन हिसाब सां उन जो चुनाव थींदो आहे। तीअं ई असांजे जीवन में शरीर ऐं आत्मा जे विच में संतुलन ठाहे रखण बि ॾाढो ज़रूरी आहे। इन करे ॾींहुं थोरो स्लो चालू करे मां सॼो कमु जेको हुयो उनखे थोरो घटाए करे जेतिरो पॉसिबल हो ओतिरो कयो ऐं उनखां पोइ शाम जे टाइम ते दामोदर अष्टकम सां गॾु दीपदान करे उनखां पोइ श्रीमद भागवतम जे 9 सिकंद जो अध्याय 11 ऐं 12 पढ़ियो, जंहिंमें हिकु राजा जी जंहिंखे तपस्या जे विच में पंहिंजे परिवार ऐं समाज जो संतुलन ठाहे रखिणो हुयो। मूंखे लॻो कि कृष्ण मञो चवंदो हुजे कि सची भक्ति उहा ई आहे जंहिंमें कर्तव्य ऐं साधना ॿई गॾु गॾु हलनि। त असांखे कर्तव्य सां बि न चुकणो आहे ऐं साधना बि कंटिन्यू रखणी आहे, यानी भक्ति बि कंटिन्यू रखणी आहे। त असांखे हुन में पंहिंजे शरीर जो बि ध्यानु रखणु ॾाढो इम्पोर्टेंट आहे। अगरि असां ईअं न कंदासीं त शरीर बिगड़जंदो ऐं उनखां पोइ असां कहिड़े बि पासे चङी तरह 100% ॾेई करे न करे सघंदासीं। त इन करे मां अॼु राति जो ग्रैटिट्यूड जर्नल में लिखियो कि अॼु मां सिखियो आहे कि शरीर जी थकान खे ॿुधण बि हिकु तरीक़े जी साधना ई आहे। त पंहिंजो ध्यानु बि ओतिरो ई रखिणो आहे। इहे कृष्णा मूंखे सद्बुद्धि ॾिनी आहे, उन लाइ कृष्ण जो कोटि कोटि धन्यवाद। मिलूं था सुभाणे ॿिए व्लॉग में। तेसिताईं तव्हां कॉमेंट करे ॿुधायो तव्हांखे इहे व्लॉग्स कीअं था लॻनि। लाइक करे प्रोत्साहन ऐं पंहिंजूं आशीषूं बनाए रखो ऐं शेयर कयो उन्हनि सभिनि खां जंहिंखे तव्हां कार्तिक महीने जे बारे में, इम्पोर्टेंस जे बारे में, उन जे चैलेंज जे बारे में, दीपदान जे बारे में जानकारी ॾियणु था चाहियो। तेसिताईं हरे कृष्णा, जय झूलेलाल।